ऐं मुंहिंजा दोस्तो ख़ाली रोज़ो बुख होने जो नालो न आहे। मता को भाई करे करे माण्हू फाकनि ते पहुची वेंदा आहिनि, पोइ बुख उन ते हलंदा आहिनि। अलाह कंदो इहो वक़्तु न ईंदो इंशाअल्लाह ताला। अलाह खां दुआ आहे सभिनी खे अलाह ख़ुशहाल कंदो, सभिनी जे रिस्क में अलाह बरकत अता फरमाईंदो। पर रमज़ान मुबारक मुंहिंजा दोस्त रुगो बुख होने जो नालो न आहे। मुआज़ जो रमज़ान सब्र करण वारो महीनो आहे, शुक्र करण वारो महीनो आहे, सब्र करण वारो महीनो आहे, ईमान जो अधा। ऐं मुंहिंजा दोस्त रमज़ान मुबारक उहो महीनो आहे, उहा मुंहिंजा दोस्त तोहफ़ो आहे, उहो महिमान आहे। महिमान ईंदो तंग थी पवंदासीं। हाणे हिकु ॾींहुं घर मां निकिरे जा, घर सोढ़ो आहे, घर में किल्लत आहे, खाद खुराक महांगो आहे। पर मुंहिंजा दोस्त रमज़ान मुबारक जूं वॾियूं भलायूं बरकतूं अवस ख़ुद मुंहिंजा दोस्त अणखुट अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे रिस्क में बरकत ॾींदो। दिन का शैतान बधिया वेंदा आहिनि, पर मुंहिंजा दोस्त बधीजी जी शैतान वञनि था। पर इंसान में अंदरि जेको नफ्स आहे, मिन क़बलिकुम लअल्लकुम तत्तक़ून, अल्लाह ताला खां तव्हां परहेज़गार थियो। अल्लाह ताला फरमाए तव्हांजो वॾे में वॾो दुश्मन वधाए छॾियो, क़ैद कराए छॾियो, पर अंदरि तव्हां में अंदरि जेको नफ्स आहे इन खे मारण जे लाइ रमज़ान मुबारक मां तव्हांखे ॾिनो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो मुआज़ क्यों न को खाइण बुख काटण रमज़ान मुबारक न आहे, बुख काटण रोज़े जो कमु न आहे। पर मुंहिंजा दोस्त रमज़ान मुबारक रूहानियत आहे, रमज़ान मुबारक समाजी मुंहिंजा दोस्त इख़लाक़ी समाजी। ऐं मुंहिंजा दोस्त उनजे लाइ बहितरीन हिकु मश्क असांजे लाइ समाजी इख़लाक़ी रूहानी। ऐं मुंहिंजा दोस्त सब्र करण वारा बहितरीन मश्क आहे जेको अल्लाह तबारक व तआला असां वाके तयारु करे रहियो आहे। मुंहिंजा बंदा हिन महीने में मुंहिंजा दोस्त कसरत सां इबादत कनि, कुरान मजीद के पढ़न, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के मथा दुरूद पढ़न, हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम के मथा सलाम पढ़न। सो मुंहिंजा दोस्त हिन महीने के अल्लाह वरी रहमतूं ऐं बरकत अता फरमाए असांजे लाइ अव्हांजे लाइ। सो हिन महीने खे ईअं न सम्झिजो हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम जेको कुल कायनात लाइ असांजो नबी रहमतल लिल आलमीन बणिजी आया। आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जिन फरमाइन जो हदीस नक़ल कन थियूं, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक में बिस्तरो ई विड़ाए छॾींदा। छा सम्झो मुंहिंजा दोस्तो, जी जे सदके में मुंहिंजा दोस्तो रमज़ान बि महबूब जे सदके में मिलियो, मस्जिद भी महबूब जे सदके में, कुरान भी महबूब जे सदके में, रोज़ा भी महबूब जे सदके में, कुल कायनात दी खबर पई तो हुजूर जे सदके में आ। अल्लाह तबारक व तआला के असा वहदहु ला शरीक लहू करे मनियो था। त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम बुधायो ओहो असा जो आका, ओहो असा जो नबी, ओहो असा जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक में कसरत सां इबादत कंदा। मुंहिंजा दोस्तो हिकु हिकु मिंट सेकंड सोन चांदी हीरन मोतिन जवाहरात खां वधीक आहिनि। मुंहिंजा दोस्त असांजी नफ़्सिया केतिरो ॾेड़ींदासीं। असां वाके मुंहिंजा दोस्तो की पूरो दादो शहर ख़ाली करे ॾिनो वञे, ईअं दस्तरखान लॻाया वञनि, सामान रखिया वञे, जेको वणे सो खणो वञी। मुंहिंजा दोस्तो असां केतिरो खणंदासीं? मूं ॿारो चवंदो सॼो मां खणी था पोखरा में मापे जा न मापे। सो ई अल्लाह जी रहमतुनि जा दरिया समूर हलंदा, असांखे रुॻो कठे करणो आहे, जमा करणो आहे, मेड़णो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो यादि रखणु खपे हीअ रमज़ान मुबारक में जेको असीं रोज़ो रखंदासीं, कुरान मजीद पढ़ंदासीं, दुनिया वारा मिसाल ईंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त त दिलि न चवंदी आहे त ॻाल्हियूं कयूं वञनि मिंबर ते, छा जेकॾहिं मिंबर मुस्तफ़ा हमेशह मुंहिंजा दोस्तो मोहब्बत वारी ॻाल्हियूं कयूं वञनि, नफ़रत वारी ॻाल्हि खे, इख़्तिलाफ़ वारी ॻाल्हि खे कजे ई न त बहितर आहे। कयो वेंदो आहे कुरान मजीद खे जेकी तालिब पढ़नि था इन जो को बि अजर कोन्हे, फुज़ूल था पढ़नि इहे माण्हू। असांखे चवंदा आहिनि ख़तम मुबारक पढ़ियो त 30 सिपारा, अहिड़ो को हुज़ूर खां साबित कोन्हे को। मुंहिंजा दोस्त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त में सहाबनि वटि 30 सिपारा ई मौजूदु कोन आहे, पन जी शिकिल में 30 सिपारा ई कोन आहे। त हुज़ूर जा सहाबा उहे 30 सिपारा सिपारो करे पढ़नि कोन। पहिरीं ॻाल्हि इहा अल मक़सद अर्ज़ इहो पियो कोन्हे कुरान मजीद जेको रमज़ान मुबारक में रोज़ो रखंदा आहियूं, इहो असांजे
कीअं कंदो दुरूद पढ़ो हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम मता मिली करे दोस्त मुंहिंजा दोस्त प्यार मोहब्बत सां ज़बान सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या رضي الله عنهما أن رسول الله صلى الله عليه وآله وسلم قال الصيام والقرآن يشفعان للعبد يوم القيامة ومجادو سجن كل كائنات के फना करियो كل من عليها فان हर शे फना थी वेंदी हुजूर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इब्न उमर रदियल्लाहु ताला अन्हु तो रवायत करे त बेशक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुझे आपका छा फरमायो कुल कायनात फना थींदी उहो ॾाढो ॾुखियो मंज़र हूंदो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 सालन जो हिकिड़ो ॾींहुं थींदो जेको महशर जे मैदान में अली असां वेंदासीं महशर में वेंदासीं 50,000 ॾींहं जो हिकिड़ो मुंहिंजा दोस्तो ॾींहुं थींदो हिसाबो किताब जॾहिं थींदो इंसान नफ़्सा नफ़्सी में हूंदो उहो मुंहिंजा दोस्तो ते को बि कमु न ईंदो न मां कमी दी न भेण कमी दी न बाबो कमी दो न औलाद कमी दो न धी कमी दी न मुंहिंजा दोस्त रिश्तेदार कमी दा न मुंहिंजा दोस्त मां तव्हांजे लाइ कुझु करे सघंदुसि न उहे उलमा जेकी मुंहिंजा दोस्त न दीन में फितनो फैलाइनि था आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था को बि हाजी ला महबूबत शफाअत कंदा पर को बि शफाअत न कंदो हत्ता के मां तीब मां के न सुञाणींदा इंसान नफ़्सा नफ़्सी में हूंदो कंहिंजो पघर मुंहिंजा दोस्त पेर जी टिणी ताईं हूंदो कंहिंजो गोॾनि ताईं हूंदो कंहिंजो चेहरे ताईं हूंदो कंहिंजो कुलनि ताईं हूंदो हर को पंहिंजो नफ़्सा नफ़्सी में हूंदो ओ मुंहिंजा दोस्त को बि सुञाणप वारो कोन हूंदो को बि तव्हांजी मदद करण वारो कोन हूंदो जॾहिं अल्लाह तबारक व तआला हिसाबो किताब कयो वेंदो अमलनामा तव्हांजा मालनामा तव्हांजे हथ में न वेंदा तव्हांजे लाइ लिखियो वेंदो त ही जन्नती या ही जहन्नमी हा जेॾी महिल लिखियो वेंदो त उहो जेको रोज़ो रमज़ान मुबारक में असां रखंदा आहियूं अल्लाह जे हुज़ूर में साम्हूं वञी अर्ज़ु कंदो ए रब्बे काइनात मालिक मौला ख़ालिक अकबर ही उहो तुंहिंजो बंदो आहे तुंहिंजो मानो आहे रमज़ान मुबारक में हिन जे घर में फल मेवात मौजूद ही खाद खुराक मौजूद हो हर शे मौजूद ही मुंहिंजा रब्बुल आलमीन तुंहिंजी रिज़ा जे लाइ मूंखे रखियाई ॾींहं जे टाइम में रुकिजी वियो खाइण खां पीअण खां दुनिया जे उन्हनि लज़्ज़तुनि खां हर शे खां रुकिजी करे मालिक मौला मूंखे रखियाई या अल्लाह मां हिन जे हक़ में शफ़ाअत कयां थो तूं हिन जी शफ़ाअत नसीब रोज़ो शफ़ाअत करे बस कंदो ओ मुंहिंजा दोस्तो जेको चया थो वञनि क़ुरान तव्हांखे मुंहिंजा दोस्त हरूभरू इहे तालिब शागिर्द पढ़नि था ओ मुंहिंजा दोस्त क़ुरान मजीद जेको तव्हां तराबियुनि में ॿुधंदा पाण पढ़ंदा आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा उहो क़ुरान ॿुधींदो महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो बि अर्ज़ु कंदो मुंहिंजा मालिक मौला हीउ उहो तुंहिंजो बंदो आहे इहो तुंहिंजो बानो आहे ओ सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो हो कुड़मत कंदो हो हारी हो गरीब हो तकलीफ़ जिस्म जान में तिसाउस पोइ बि राति जे टाइम में तरावी नमाज़ में क़ुरान मजीद खे ॿुधंदो हो पाण पढ़ंदो हो अणपढ़ियलो दीदार कंदो हो ओ मुंहिंजा रब्बुल आलमीन मां तुंहिंजो पाक किताब आहियां क़ुरान मजीद आहियां फ़ुरक़ान हमीद आहियां मालिक हिन बंदे जे लाइ तुंहिंजी बारगाह में शफ़ाअत करे रहियो आहियां तूं शफ़ाअत क़बूल फरमा तो वक्त वही तो वेल मुसाफिर कर का कार कतण जी नाहे वेल बिहण जी सो मुंहिंजा दोस्त रमज़ान मुबारक अल्लाह गुज़रंदो जेकी न रखंदा
जेकी रखंदा उन्हनि जे लाइ बि गुज़रनि मर्द क्यों नहीं अल्लाह तबारक व तआला कुल कायनात असांजे लाइ करे छॾी आहे जे अगरि खुलिया मैदान हुजनि लखे करोड़े मुंहिंजा 200 रुपया सोन चांदी हीरा जवाहरात मुंहिंजा 200 मालो असबाब रखिया वञनि अल्लाह करीम फरमाए तव्हांजे लाइ केॾो असां खणंदासीं यानी हीअ रमज़ान मुबारक महीनो मुंहिंजा दोस्तो असांजे लाइ अची रहियो आहे असांखे हिन में का बि गिफ़लत न आहे करणी काबे गिफ़लत ना है कहानी रोजा रखना है हां बीमारी जे लाइ मुंहिंजा दोस्त अलग मसला है अज रखियो वेंदो मुख़्तसर टाइम हूंदो आहे सो मुंहिंजा दोस्तो रमज़ान मुबारक जो असांखे छा आहे करणो कदर करणो आहे हींअर खां ई मुंहिंजा दोस्तनि इस्तक़बाल करणो आहे तयारी पकड़नी आहे पंहिंजी जेकी बि दुनिया जा मामलात आहिनि कोशिशि कयो उनखे घटि करे रमज़ान मुबारक में अवां कसरत सां इबादत कयो सुभान अल्लाह कसरत सा इबादत क्यों हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम का ये हदीस है मुझे दोस्तों मिशका शरीफ की हदीस रावी वो तो करे हदीस के नकुल तो करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम असावा दे ला की दुआ किया हुआ सभी के पान करते मुसुदो सभी के मुझे दोस्तों हुजूर पांच सहाबन के सिखारी सहाबन के न पर कुल कायनात जे हर उम्मती के सिखारिया मुसा गड्डा पढ़ंदा हलंदो मुंहिंजा दोस्तो हज़रत उबादा बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु मिशका शरीफ जी हदीस वो तो फरमाए कि रमज़ान मुबारक वेजो आयो अलैहिस्सलातु वस्सलाम असांजे लाइ दुआ फरमाई दुआ जा लफ़्ज़ मुंहिंजा दोस्त वरजा जो अल्लाहुम्मा सल्लिमनी मिन रमज़ान व सल्लिम रमज़ान ली व तसल्लमहु मिन्नी मुतक़ब्बला माना के जो गौर कजो मुंहिंजा दोस्तो या अल्लाह मूंखे रमज़ान ताईं पहुचा ऐं रमज़ान में मुंहिंजे उन्हनि गुनाहनि खे ख़ताउनि खे जेकी मां करण वारो आहियां या करे चुको आहियां उन खां बचा ऐं रमज़ान मुबारक जी इबादतुनि खे पाण वटि क़बूल फरमा सब दोस्त मुंहिंजा दोस्त वरी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लिमनी मिन रमज़ान व सल्लि रमज़ान ली वतसल्लिमहु मिन्नी मुतक़ब्बिला हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम बन सहाबन की यह दुआ फरमाई आई मुझा तो सहरा उम्मती जे लाया यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम इन रमज़ान मुबारक जे को अचण वारो वा इस्तक़बाल पहिरियां ई सहाबन के तैयार कंदा पहिरियां ई तैयार कंदा मुझा दोस्त सोचे सजो था असां जे लाइ केॾियूं सहूलियतूं मौजूद आहिनि टे हफ्तो मुझा दोस्त फ्रिज में सामान पे तो खराब कोन थी हुजूर जा साहबा दा खजूर ते मुझा दोस्त रोज़ो रखंदा हा खरीदा के साहब मुझा दोस्त शुक्र अल्हम्दुलिल्लाह रात रो खीर पियूं था मुझा दोस्त चांवर भी खाऊं था जेको भी दुनिया जो नेमतूं न लज़्ज़तूं इन मुझा दोस्त अल्लाह रखियूं इन उहे सब खाऊं था सो दुआ है अल्लाह तबारक व तआला का इन गुनाहगार जो बधान परिवार का इलाही में कबूल फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन alhamdulillah rabbil alamin wassalatu wassalamu ala sayyidina wa mursalin muhammadin wa alihi wa ashabihi